Welcome to Time News Studios. You are watching 4 p.m. Bulletin. जिनका काम था धांधली को रोकना, जिनका काम था आपका वोट का तहफ़्फ़ुज़ करना, जिनका काम था गिलगित बल्तिस्तान के अवाम के वोट पे डाके डालने को इजाजत नहीं देना, हुकूमत को रोकने के बजाय, वुज़रा के रोकने के बजाय वो हुकूमत के साथ खड़े रहें और अपोजिशन को निशाना बनाएं। अपना इलेक्शन कैंपेन जारी रख रहे हैं, हम एहतजाज जारी रख रहे हैं, हम अपने छीने हुए सीट वापस लेके घर जाएंगे, वरना बैठेंगे। पीपल्स पार्टी गिलगित बल्तिस्तान जे चूंड नतीजन खे रद्द करे छॾियो। गिलगित शहर में एहतजाज शुरू। बिलावल भुट्टो ज़रदारी जो चवणु आहे त गिलगित जे अवाम जो मैंडेट चोरी कयो वियो। PTI वटि त वॾे वज़ीर लाइ उम्मीदवार बि नाहे। सेलेक्टेड खे अंदाज़ो ई न हो त हू कामयाब थींदा। अवाम जे वोट ते धाड़ो हयो वियो आहे। चूंड नतीजा तस्लीम न कंदासीं। नून लीग ऐं JUIF बि गिलगित बल्तिस्तान जे चूंड नतीजनि खे रद्द करे छॾियो। नून लीग जी नाइब सदर मरियम नवाज़ जो चवणु आहे त गिलगित बल्तिस्तान में PTI जो वजूद ई नाहे। नून लीग जूं सीटूं खसे ख़ैरात में विरायूं वयूं। सादी अक्सरियत बि हासिल न करे सघणु शर्मनाक शिकस्त आहे। मौलाना फज़ल रहमान जो चवणु हो त गिलगित में हिकु भेरो ॿीहर 2018 जी तारीख़ वर्जाई वई। गिलगित में चूंडूं न पर वंड विर्छ थी आहे। PTI खे गिलगित जो ॿेड़ो ॿोड़ण न ॾींदासीं। मौलाना फज़ल रहमान पारां मामिलो PDM इजलास में बि उथारण जो फ़ैसिलो। सुद समा वारे वफ़ाक़ी वज़ीर शिबली फराज़ जो चवणु आहे त गिलगित बल्तिस्तान जे अवाम वज़ीर आज़म इमरान ख़ान ते एतमाद कंदे नून लीग जे बयानीअ खे रद्द करे छॾियो आहे। वज़ीर आज़म जे ख़ासि मददगार शहबाज़ गिल चयो त गिलगित जे अवाम मरियम नवाज़ जे मुल्क दुश्मन बयानीअ खे दफ़र करे छॾियो। पंजाब जे वॾे वज़ीर उस्मान बोज़दार चयो त गिलगित बल्तिस्तान जे अवाम करप्ट ऐं नाअहल माण्हुनि खे आईनो ॾेखारियो आहे। गिलगित बल्तिस्तान जी कानून साज़ असेंबली जी चूंड लाइ 23 मां 20 तकनि जा मुकमल गैर सरकारी ऐं गैर हतमी नतीजा साम्हूं अची विया। 7 सीटूं आज़ाद उम्मीदवारनि ॿुहारे वरितियूं। गैर हतमी नतीजनि मूजिबि 7 तकनि ते PTI ऐं 4 ते पीपल्स पार्टी कामयाब। नून लीग ऐं वहदतुल मुस्लिमीन जो हिकु उम्मीदवार कामयाब थियो। रहियल 3 तकनि जा बि गैर सरकारी ऐं गैर हतमी नतीजा अचण जो सिलसिलो जारी। इस्लामाबाद जी एहतसाब अदालत LNG रेफरेंस में अॻूणे वज़ीर आज़म शाहिद ख़ाक़ान अब्बासी अॻूणे नाणे वारे वफ़ाक़ी वज़ीर मिफ्ता इस्माइल ते फ़र्दे जुर्म लागू करे छॾियो। शाहिद ख़ाक़ान अब्बासी ऐं मिफ्ता इस्माइल पारां ॾोहो क़बूलण खां इनकार। PSO जे अॻूणे MD शेख इमरान उल हक़ ते बि फ़र्दे जुर्म लागू कयो वियो। मुल्तान जी एंटी करप्शन अदालत नून लीग जे अॻूणे MNA मलिक गफ़ार डोगर खे आज़ाद करे केस ख़त्म करण जो हुकुम ॾेई छॾियो। मलिक गफ़ार डोगर खे DC जी दरख़्वास्त ते गुज़िरियल ॾींहुं एंटी करप्शन गिरफ़्तार कयो। मुल्क में कोरोना वायरस जी ॿी लहर दौरान तालीमी इदारा बंदि करण वारो फ़ैसिलो हिकु हफ़्ते लाइ मुलतवी। सूरतहाल जे जाइज़े लाइ ईंदड़ हफ़्ते ॿीहर इजलास तलब। वफ़ाक़ी वज़ीर शफ़क़त महमूद जी सदारत हेठि थियल इजलास में सूबाई वज़ीरनि स्कूल बंदि करण जी मुख़ालफ़त कई। शफ़क़त महमूद जो चवणु आहे त सियारे जूं मोकलूं वधाइण जी तजवीज़ आहे। स्कूलनि जी बंदिश बाबति हतमी फ़ैसिलो सूबाई वज़ीरनि जी मुशावरत सां कयो वेंदो। सिंध जो वॾो वज़ीर मुराद अली शाह कोरोना वायरस जो शिकार। सूबाई वज़ीर ॾियाम इकरामुल्लाह धारेजो खे बि कोरोना वायरस जी तस्दीक। मुराद अली शाह कोरोना टेस्ट रिपोर्ट पॉज़िटिव अचण जी तस्दीक कंदे चयो आहे त जुमे जे ॾींहुं हल्को बुखार महसूस थियो। कोरोना टेस्ट कराई जेका रिपोर्ट पॉज़िटिव अची वई। डॉक्टर्स जी हिदायत ते पाण खे आइसोलेट करे छॾियो आहे।
ॿियाम इकरामुल्ला धारे जो बि पाण खे घर में आइसोलेट करे छॾियो। कोरोना वायरस जी पकेड़ जे ख़दशे सबबि सिंध सेक्रेटेरिएट जा दरवाज़ा बि आम शहरनि लाइ बंदि। पाकिस्तान में कोरोना वायरस वधीक 19 इंसानी जानियूं खसे वरितियूं। 24 कलाकनि में 2128 शहरी वायरस में वठिजी विया। कराची में दिल जे मर्ज़ वारो क़ौमी इदारे में बि 3 डॉक्टरनि खे कोरोना वायरस थियण जी तस्दीक़ बाद समूरा ऑपरेशन मुलतवी कया विया। हैदराबाद में कोरोना सबबि इस्पताल मुंतकिल थियल वधीक 2 मरीज़नि दम ॾेई छॾियो। गर्ल्स कॉलेज कासमाबाद जी 7 मास्तरियाणियुनि समेत 10 मुलाज़िमनि खे बि कोरोना वायरस थियण जी तस्दीक़। सिंध यूनिवर्सिटी ॾियाम शोरो जा 7 मुलाज़िम बि कोरोना जो शिकार। कराची जी मक़ामी अदालत मज़ार क़ाइद बेहुरमती केस में धुरनि जा दलील मुकमल थियण बाद पुलिस जी रिपोर्ट ते फ़ैसिलो महफ़ूज़ करे वरितो। कैप्टन रिटायर्ड सफ़दर जे वकील अदालत खे ॿुधायो त क़त्ल जूं धमकियूं ऐं सरकारी मिल्कियत खे नुक़सान पहुचाइण जा कलम ख़ारिज करे छॾिया आहिनि। फरियादी वकास अहमद मौक़िफ़ इख्तियार कयो त सिंध हुकूमत जे दबाव सबबि जांच ऑफिसर मामले जो रुख़ तब्दील करे छॾियो आहे। पुलिस जे चालान मां लॻे थो त मज़ार क़ाइद ते कुझु थियो ई न। पुलिस केस B क्लास करण बाबति रिपोर्ट जमा कराई हुई। अदालत केस जी ॿुधणी 18 नवंबर ताईं मुलतवी करे छॾी। इस्लामाबाद जी एहतसाब अदालत ठठो वाटर सप्लाई रेफरेंस में अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी जी 1 ॾींहं लाइ हाज़िरी खां छूट वारी दरख़्वास्त मंज़ूर करे वरिती। आसिफ ज़रदारी जो वकील फारूक H नाइक पेश थियो। अदालत ॿुधणी मुलतवी करे छॾी। सुप्रीम कोर्ट जस्टिस काज़ी फ़ाइज़ ईसा ख़िलाफ़ सदारती रेफरेंस बाबति नज़रसानी अपीलुनि ते ॿुधणी 8 डिसेंबर ताईं मुलतवी करे छॾी। अदालत रिमार्क्स न त ॿुधणी मुनीर ऐं मलिक जी दरख़्वास्त ते मुलतवी करे रहिया आहियूं। ॿुधणी दौरान जस्टिस काज़ी फ़ाइज़ ईसा जी घरवारी सरीना ईसा पेश थी। जस्टिस उमर अता बंदियाल चयो त लार्जर बेंच जोड़ण बाबति सरीना ईसा जी दरख़्वास्त जी ॿुधणी बाद में कई वेंदी। लाहौर जी एहतसाब अदालत कौमी असम्बली में ऑपोजिशन लीडर शहबाज शरीफ ख़िलाफ़ आशियाना हाउसिंग स्कैंडल केस में शाहिदनि खे बयान रिकॉर्ड कराइण लाइ 24 नवंबर ते तलब करे वरितो। जज मोकल ते हुअण सबबि अॼु केस जी ॿुधणी न थी सघी। शहबाज शरीफ ऐं फवाद हसन फवाद हाज़िरी खां मुस्तक़िल छूट हासिल कई आहे। लाहौर जी सेशन कोर्ट में जवाबदार फायरिंग करे क़त्ल केस में पेशी ते आयल 2 भाइरनि खे क़त्ल करे छॾियो। पुलिस मूजिबि मक़तूल रियासत ऐं बिलाल क़त्ल केस में पेशी लाइ आया हुआ। फायरिंग कंदड़ जवाबदार कफ़ील खे पुलिस गिरफ़्तार करे केस दाख़िल करे वरितो। तहरीक लब्बैक पाकिस्तान जो फैज़ाबाद में धरणो जारी। फैज़ाबाद पुल ट्रैफिक लाइ बंदि। इस्लामाबाद ऐं रावलपिंडी में मेट्रो बस ऐं मोबाइल फ़ोन सर्विस बि अञा ताईं बहाल न थी सघी। जाड़नि शहरनि जी पब्लिक वैन सर्विस बि धरणे सबबि बदस्तूर बंदि। एयरपोर्ट ऐं रेलवे स्टेशन वेंदड़ मुसाफ़िर परेशानियुनि में मुब्तला। अॻूणे वफ़ाक़ी घरू वज़ीर रहमान मलिक ते ज़्यादती जो इल्ज़ाम आणींदड़ अमरीकी औरत सिंथिया डी रिची खे मुल्क बदर करण वारी दरख़्वास्त ख़ारिज। इस्लामाबाद हाई कोर्ट बेंच तब्दील करण बाबति रहमान मलिक जी दरख़्वास्त बि उकलाए छॾी। सिंथिया डी रिची जे वकील मौक़िफ़ इख्तियार कयो त घरू खाते सिंथिया रिची जो मोबाइल फ़ोन ऐं बैंक अकाउंट्स फ्रीज़ करे छॾिया आहिनि। अदालत बैंक अकाउंट्स खोलण जो हुकुम ॾे। जस्टिस उमर फारूक रिमार्क्स न त अॼु को बि हुकुम न ॾींदुसि। कुझु वकील बि नाहिनि आया ऐं हुकूमत तरफ़ां बि कोई पेश नाहे थियो। कराची जे जमशेद रोड ते मुफ्ती अब्दुल्ला ते हमले जे मुख्य किरदार हारिस समेत 2 जवाबदार गिरफ़्तार। DIG CTD उमर शाहिद जो चवणु आहे त हमले खां अॻु जवाबदारनि पुलिस खे मिसगाइड कयो। हमले में मुलविस नेटवर्क दुबई मां हलायो पियो वियो, जेको भारतीय एजेंसी रॉ ऐं ॿियनि एजेंसीज़ लाइ कमु करे रहियो हो। हैदराबाद जी एंटी करप्शन अदालत करप्शन केस में सिंध यूनिवर्सिटी जे VC समेत 33 ॼणनि जी ज़मानत में 7 ॾींहनि जी वाद करे छॾी। ॿुधणी दौरान VC डॉक्टर फ़तेह मोहम्मद बुरफ़त, रजिस्ट्रार अमीर अली अबड़ो ऐं ॿिया नामज़द जवाबदार पेश थिया। अदालत जवाबदारनि जी उबूरी ज़मानत में 23 नवंबर ताईं वाद कंदे ॿुधणी मुलतवी करे छॾी।
पाकिस्तान सुपर लीग 5 जो फ़ैसिलाइतो दंगल सुभाणे थींदो। पहिरियों भेरो लाहौर कलंदर्स ऐं कराची किंग्स फाइनल में दू बदू हूंदियूं। गुज़िरियल ॾींहुं लाहौर कलंदर्स मुल्तान सुल्तान्स खे 25 रन्स सां शिकस्त ॾेई फाइनल लाइ जॻह ठाही। बात बाती मूंखे खणी विया उते मूंखे थोरी कहूं 10 ॾींहं पोइ मूंसां उते ज़ुल्म कयूं साईं पोइ ऐं मां करे केॾा भॼा पोइ मूं रड़ियूं कयूं। जाती में वहशत जो निशानो बड़ल नारी आयशा तैमूर जी हालत में सुधारो न आयो। नारी ज़हनी तौर मफलूज। मुतासिर धुर जो चवणु आहे त जवाबदार केस तां हथ खणाइण लाइ धमकियूं ॾेई रहिया आहिनि। दादू में नारी सां लॼालुट मामले जो ॿीहर जिरगो। इल्ज़ाम हेठि आयल मौलवी जवाद चन्नो जा वारिस पा किताब खणी मुतासिर नारी जे घर पहुची विया। राजौड़ी जे नाले ते ॿीहर जिरगे जूं कोशिशूं। इल्ज़ाम हेठि आयल जवाबदार जवाद चन्नो नारी सां शादी करण जो ॿीहर रासपो ज़ाहिर करे छॾियो। फ़तवा में ॼाणायो वियो त शादी न करण जी सूरत में जवाबदार 10 लाख रुपया ॾंड भरींदो। मीरपुर ख़ास इलाइक़े कोट ग़ुलाम मोहम्मद भरसां कारह जे इल्ज़ाम में बेदर्दी सां क़त्ल कयल नारी मामले में अहम अॻु भराई। पुलिस केस में नामज़द चइनि भाइरनि समेत 7 जवाबदारनि खे गिरफ़्तार करे वरितो। मक़ामी अदालत गुलबानो सामी केस में गिरफ़्तार जवाबदार मिस्कीन सामी, सत्तार सामी, रमज़ान ऐं ॿियनि खे जेल मोकिले छॾियो। मूंखे घर वारो बि कोन्हे। 19 साल थियो मुंहिंजो फोत थी वियो आहे। मां ग़रीब पी पायां। अॼु जिनजा घर रहनि था उहे त परेशान आहिनि, पर जिनजा घर नथा रहनि उहे बि परेशान आहिनि। 8-10 घर जेके आहिनि डिमोलिश कया अथनि। जिन वटि लीगल डॉक्यूमेंट आहे बि सही ऐं जिन जो केस पेंडिंग पियो आहे उन्हनि खे डिमोलिश कयो अथऊं। सखर में इंतजामिया जो बैराज कॉलोनी ऐं वर्कशॉप रोड ते हद दख़लनि ख़िलाफ़ ऑपरेशन। गैर कानूनी ॼाणायल अॾावतूं ॻरी मशीनरी ज़रिए ड्राहे पट। सामी रमज़ान सिंध ऐं खैबर पख्तूनख्वा में खौफनाक रोड हादसा। 2 औरतुनि ऐं 1 पुलिस अहलकार समेत 10 ॼणा हयातियूं विञाए वेठा। सखर जे बस टर्मिनल वटि कोच जो मोटरसाइकिल खे टक्कर। पुलिस अहलकार ग़ुलाम हैदर खोसो ऐं पोरत मंज़ूर सोलंगी फौत। अहलकार जो पुटु ज़ख़्मी थी पियो। खैबर पख्तूनख्वा जे इलाइक़े नौशहरा में मुसाफ़िर वैन खाई में किरी पई। 2 औरतुनि समेत 8 ॼणा फौत, 11 ॼणा ज़ख़्मी। भिटशा भरसां क़ौमी शाहराह ते कोच कल्टी थियण जे नतीजे में औरतुनि ऐं ॿारड़नि समेत 15 ॼणा ज़ख़्मी। सिजावल वेझो बदीन रोड ते सुज़ुकी कल्टी। औरतुनि, मर्दनि ऐं ॿारड़नि समेत 16 ॼणा ज़ख़्मी थी पिया। टंडवा लायार में कुते ॾाड़ियल हिकु वधीक नींगर दम ॾेई छॾियो। ज़िले में फौतियुनि जो अंगु बथी वियो। 4 सालनि जे मोहम्मद राफ़े खे 2 हफ़्ता अॻु कुते ॾाड़े ज़ख़्मी कयो हो। नींगर कराची जी इस्पताल में दम ॾेई छॾियो। गुज़िरियल ॾींहुं बि हिकु नौजवान वैक्सीन न मिलण सबबि फौत थियो हो। खानपुर महर में रोलू कुतनि 2 ॿारनि खे ॾाड़े ज़ख़्मी करे विधो। 5 सालनि जी बख़्तावर ऐं 6 सालनि जे इमाम ॾिनो खे सरकारी इस्पताल मां वैक्सीन कराई वई। ऐं कश्मीर में वहशत जो निशानो बड़ल मासूम ॿारड़ी अलीशा जो कराची जी NICH में इलाज जारी। वाक़े में बहादुरी जो मिसाल क़ाइमु कंदड़ ASI मोहम्मद बख्श बुरुड़ो जे मान में कराची में आजियाणो। तक़रीब में सिंध हुकूमत जे तर्जुमान मुर्तज़ा वहाब, IG सिंध ऐं ॿियनि जी शिरकत। IG सिंध पारां ASI मोहम्मद बख्श बुरुड़ो खे 20 लाख रुपया रोक ऐं तमग़ाए शुजात ॾियण जो ऐलान। संदसि न्याणी खे सिताराए इम्तियाज़ सां नवाज़ियो वेंदो। तक़रीब के ख़िताब दौरान ASI मोहम्मद बख्श बुरुड़ो लुढ़क लाड़े वेठो। अस्सलामुअलैकुम। टाइम न्यूज़ सां गॾु मां आहियां हमीर शेख। हेडलाइन्स तफ़सीली ख़बरूं हिन ब्रेक खां